नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। नुक़्ता से तव्हांखे कराची खां ख़बर ॾींदा हलूं त इंटर बैंक में डॉलर मुल्की तारीख़ जी बुलंद सतह 162 रुपए ते पहुची वियो। डॉलर जो मुल्ह वधण सां रुगो जून महीने में पर डे कर्ज़नि में 800 रुपए जी वाध थी है। रुपए जे क़दर में मुसलसल घटिताई जो सिलसिलो जारी है। डॉलर तेज़ी सां डबल सेंचुरी तरफ़ वधी रहियो आहे। अॼु इंटर बैंक मार्केट में डॉलर वधीक 4 रुपया 2 पैसा महांगो थियो, जंहिं बाद डॉलर जी क़ीमत 161 रुपए जी बुलंद सतह ते पहुची वई है। ओपन मार्केट में गुज़िरियल 1 महीने दौरान डॉलर जी क़ीमत तक़रीबन 7 रुपया वधी वई है, जॾहिं त हलंदड़ महीने इंटर बैंक में डॉलर 8 रुपया 8 पैसा महांगो थी वियो। माशी माहिरनि जो चवणु आहे त रुपए जो क़दर घटण थियण सां रुगो जून महीने में पर डे कर्ज़नि में 800 रुपया वधी वई है। इंटर बैंक में डॉलर जो मुल्ह वधण खां पोइ ओपन मार्केट में डॉलर जी क़ीमत वधण जो इम्कान ज़ाहिर कयो वियो आहे। वाज़े रहे त गुज़िरियल कुझु महीननि दौरान डॉलर 10 रुपए खां वधीक महांगो थिए, जंहिं सबबि पाकिस्तान पर डे कर्ज़नि जो काथो 1000 रुपयनि खां बि वधीक थी वियो आहे, जॾहिं त तरक़ियाती मंसूब जी लागत बि वधी वई आहे। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, यूट्यूब पेज ऐं अवामी न्यूज़ वेबसाइट।